केॾो मज़ो अची रहियो आहे। असां सभई गॾु आहियूं। लॻे त अॼु घणी बारिश थींदी। ज़मीन घटि थी वेंदी ऐं पाणी घणो थी वेंदो। दोस्तो, मां आहियां तव्हां सभिनी जो बिग बॉस। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त दरिया जी तरफ़ हलो। तव्हांखे ख़बर आहे त फ्रेश वाटर, रिवर, स्ट्रीम्स, लेक्स, पॉन्ड्स ऐं वेल में हूंदो आहे। पर बिग बॉस, आख़िर फ्रेश वाटर हिननि सोर्सेस मां माण्हुनि ताईं कीअं पहुचाईंदो? पहिरियां फ्रेश वाटर पंहिंजनि मुख़्तलिफ़ सोर्सेस सां पाइप्स जे ज़रिए वाटर ट्रीटमेंट प्लांट में वेंदो आहे, जिथां साफ़ थियण खां पोइ सीवेज पाइप जे ज़रिए घरनि जे रेज़र्वोयर में जमा थींदो आहे ऐं अहिड़ी तरह माण्हुनि खे साफ़ पाणी फ़राहम कयो वेंदो आहे। अरे वाह, फ्रेश वाटर जो ही सफ़र त तमामु दिलचस्प आहे। दोस्तो, त हाणे ॿुधायो, फ्रेश वाटर सां तव्हां कहिड़ा कम कंदा आहियो? हाउ डू यू यूज़ फ्रेश वाटर एट होम?